NTA टेस्ट पास 2013 जे उम्मीदवारनि आयशा डाहरी, मुर्तजा मंगी, सैयद तसव्वुर बादशाह, आमना मल्हा, अंबर इमरान, जावेद शेख, मुर्तजा मल्हा, यास्मीन मल्हा, हुमेरा आसिफ ऐं ॿियनि प्रेस क्लब सां गॾु ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ हबीब सिंधी जहिड़े बहादुर लीडर जी क़यादत में जिदोजहद जारी आहे। हुकूमत सिंध तालीम दुश्मन पॉलिसियूं जोड़े तालीम जो बेड़ो ॿोड़े रही आहे। 2013 में NTS जहिड़े साखायते इदारे मां मास्तरी जी भर्ती लाइ टेस्ट पास करे 60 खां 97+ ताईं स्कोर हासिल कयो आहे, लेकिन 9 साल गुज़रण बावजूद बि ऑफर ऑर्डर नाहिनि मिली सघिया, जॾहिं त असीं इज़्ज़त माब अदालतुनि में पहुतल आहियूं, जितां बि असांजे हक़नि में फ़ैसिला आयल आहिनि। हुकूमत पारां अदालती फ़ैसिलनि खे बि मान न पियो ॾिनो वञे। हुननि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, फरियाल टालपुर, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, तालीम जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त असांखे तालीम खाते में ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में मरण घड़ी ताईं जिदोजहद जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।